वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदत वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुसुम जुज़्व उज़्म नुज़्व वला जज़्ब वस्फ़ाई बका बबैत खस्बला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मंज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनायत वल अमानति वल इमामति अलाना व अजलाना व अतक़ाना व अजहद व रफ़अना व अकबरना व अख़दरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल लह सुम्म नशहदु अन्न सय्यदना व सनदना महबूब वसलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फुरक़ानना हादी सबीलना रौनक़ जुदरानना हुव उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल गालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मेराज कशफत दुजा सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र लक़द जाअकुम रसूलुम मिन अन्फ़ुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअमिनीना रऊफ़ुर रहीम फ़इन तवल्लऊ फ़क़ुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुव रब्बुल अर्शिल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल साहब अलबित जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो जिनखे हिन क़ुरान जो अदब आहे, सैयद जी ज़ात जो अदब आहे। थोरो अॻिते बिसरी जो बीठल दोस्त बि आले रसूल जो अदब कंदे, क़ुरान जो अदब कंदे हेठि प्लाट ते वेहो त तव्हांजे मथां रहमत क़ुरान जी वसे ऐं दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थी वञे।
छो त बाअदब बानसीब हूंदो आहे, बेअदब बेनसीब हूंदो आहे। मां साईं मुजाहिद शाह खे चवां थो, अॼु जमात वॾी आई थी, पोइ बि के फराशूं विछाए त जीअं दोस्तनि खे वेहण जी जाइ मिले। दुरूद शरीफ़ ॾाढा पढ़ो, दोरो तव्हां हेॾो वारा बि सुरी अचो, क़ुरान जे वेझा अचो। सैयद दुआ थो कयांव, क़ब्र क़यामत में बि हे वेझो ईंदो तव्हांखे इंशाअल्लाह। सुरी जो मिली जुली वियो, सियारे जी मौसम आहे। छा त ख़ल्क़ आई आहे, सुभान अल्लाह। पिंडाल मापे नथो, अल्लाह बरकत कई आहे। आशिक़ रसूल गॾु थिया आहिनि, चओ सुभान अल्लाह। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर। ईअं न मुजाहिदनि जो जलसो आहे, ॾाढा सुभान अल्लाह। हे जेके मां हाणे अशार पढ़ां थो, हे उन शाइर जान जेके अॻे महीने सखर में क़ुरान पढ़ंदे, नवंबर जे महीने में सुबुह जी नमाज में गोलिन जी बरसात में सुबुह जी नमाज में क़ुरान पढ़ंदे अल्लाह शहादत जो मौत नसीब करायो। हींअर जेके मां शेर थो ॿुधायां, इहे अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह सभचो रहमतुल्लाह अलैह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं वेही करे डॉक्टर साहब इहे लफ़्ज़ शायरी कई। मां बि ईअं चवां थो, हींअर तव्हां वेठा त सभु सालाना जलसे ॻोठ फरीद मलक में, पर तव्हांजी जेका ज़हन में दिमाग़ ऐं दिलि जो जेको तसवर आहे, वो दिमाग़ जो तसवर में तव्हांखे ईअं हुजे ॼणो असां वेठा हिते आहियूं घोटकी जे भरिसां, मिस्र स्टाप जे भरिसां, असां मोहम्मदपुर जे भरिसां वेठा आहियूं, पर असांजो जेको दिलि ऐं दिमाग़ में ज़हन में जेको तसवर आहे उहो इहो हुजे ॼणो हुज़ूर साईं जे रोज़े जे साम्हूं बीठा आहियूं। छो त पोइ उन्हनि लफ़्ज़नि जो मज़ो ईंदो। शहीद इस्लाम जा लफ़्ज़ तो पढ़ा, उन जी शायरी ऐं डॉक्टर साहब शायरी करे इहे लफ़्ज़ पढ़िया बि पहिरियों नबी साईं जे रोज़े जे साम्हूं मदीने में। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर। तुंहिंजे आए जग वियो जरकी, नूर नबूवत सां पियो बहकी। तुंहिंजे आए जग वियो जरकी, नूर नबूवत सां पियो बहकी। तूं आका सब खां बेहतर, तूं आका सब खां बेहतर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर, तूं तैयब तूं तागिर। तो तथिया मां सोहणा सदके, मूं सां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। पोयां सुभान अल्लाह घटि था कनि, अलाए नाराज़ न आहिनि। तो तथिया मां सोहणा सदके, मूं सां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। सब खां अव्वल सब खां आख़िर, सब खां अव्वल सब खां आख़िर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर, तूं तैयब तूं ताहिर। तुझी शफ़क़त तुझी बरकत तुझी अज़ीम शान फज़ीलत। तुझी शफ़क़त तुझी बरकत तुझी अज़ीम शान फज़ीलत। तू ही आ रहमत जो समंदर, तू ही आ रहमत जो समंदर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर। तुझो मक्को शौकत वारो, तुझो मदीनो अज़मत वारो। मां दुआ तो कयां जेको सुभान अल्लाह करे, अल्लाह उनखे हिन साल रमज़ान जो पहिरों जुमो मदीने में नसीब करे। तुझो मक्को शौकत वारो, तुझो मदीनो अज़मत वारो। तुझी जमाअत सब खां बरतर, तुझी जमाअत सब खां बरतर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर। नारे तकबीर। शाने मोहम्मद मुस्तफ़ा, शाने सहाबा व अल बैत, उलमाए हक उलमाए देवबंद। तुझा सहाबी सच्चा सारा, हिदायत जा हिन रोशन तारा। साहबा जा गुलाम सुभान अल्लाह गन। तुझा सहाबी सच्चा सारा, हिदायत जा हिन रोशन तारा। कोने उन्हनि जो हितड़े हमसर, कोने उन्हनि जो हितड़े हमसर। वरी तो चे आल भी तू जो इज्जत वारो, अहल भी तू जो रुफ़अत वारो। नबी जे आल सां केर मुक़ाबिलो करे। आल भी तू जो इज्जत वारो,
अहल भी तुंहिंजो रुफ़अत वारो जिन ते लथी ततहीर जी चादर जिन ते लथी ततहीर जी चादर शाफ़िए मशर साक़िए कौसर तूं आ तय्यब तूं आ ताहिर तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं नबी साईं जी नियाणियुनि सां केरु मुक़ाबिलो करे तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं तुंहिंजो घराणो सोनो सरासर तुंहिंजो घराणो सोनो सरासर शाफ़िए मशर साक़िए कौसर तूं आ तय्यब तूं आ ताहिर तुंहिंजा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथे र प्यारा हल साईं अञा जमात अचे थी वाह एडी खल्क सुभान पोते न ॾिसो सैयद ते एतबार कयो एड़े ख्याल के अल्लाह छा त खल्क आई आहे साईं शाह साहब जी दावत में सुभान अल्लाह मां दुआ तो क्या अल्लाह कंदो हर साल हिन ॻोठ में रब मुंहिंजी भी हाज़िरी लॻराए ख़बर थी असी जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारा असा सिद्दीकी भी आहियूं असा फारूकी भी आहियूं असा ओस्मानी भी आहियूं हथ मथे करे जो असा हैदरी भी आहियूं नंढा ता वेही रो पुट बियो न असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोने अली के न मने उन जे मुंह में लख लानत हुजे चओ असां हसनी भी आहियूं हुसैनी भी आहियूं तॾहिं त चए थो तुंहिंजा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथे र प्यारा सिद्दीक़ उमर उस्मानो हैदर सिद्दीक़ उमर उस्मानो हैदर शाफ़िए मशर साक़िए कौसर तूं आ तय्यब तूं आ ताहिर हे जुमलो ॿुध जाए जेको पक्को हैदरी हूंदो ॾाढा सुभान अल्लाह कंदो कहिड़ो जुमलो सोहणे हसन तां सदके वञा मां सोहणे हुसैन तां घोर थिया मां अल्लाह अज तुझी सुभान अल्लाह सां तुझे लाइ जन्नत में हिकिड़ो बंगलो तो तैयार थे हिक सिर सोन जी लॻई थी ॿी सिर चांदीअ जी लॻई थी वरी मूंखां बाद मिठी ज़ुबान सां क़ुरान पढ़ण वारो कारी अब्दुल जब्बार हैदरी भी पहुतो आहे सुभान अल्लाह हिते न मोहम्मदपुर पहुतो आहे मदरसे छा तो चए सोहणे हसन तां सदके वञा मां सोहणे हुसैन तां घोर थिया मां नानो जन जो पाण पैगंबर नानो जन जो पाण पैगंबर शाफ़िए मशर साक़िए कौसर तूं आ तय्यब तूं आ ताहिर ख़ालिद तुंहिंजे दर ते आयो राशिद तुंहिंजे दर ते आयो लाउड भी अहिड़ो हलाए ॾिनो ते शिकारपुर ताईं दुआ कंदो वञासि अलाए काथों घोटकी जो आहे न ज़ुबैर वारो आहे अल्लाह बरकत कंदे हे दिलि खोले हलाए ॾींदो आहे जो मौलवी वेह त कुर्सी छॾे ई न हा हो ईअं सुहिणो हलाए छा थो चए ख़ालिद तुंहिंजे दर ते आयो नासिर तुंहिंजे दर ते आयो नज़र करम थे अल्लाह ख़ातिर नज़र करम थे अल्लाह खातिर शाफ़िए मशर साक़िए कौसर तूं आ तय्यब तूं आ ताहिर तूं आ तय्यब तूं आ ताहिर हिकु दफ़ो ॿीहर ॾाढा दुरूद पाक पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद जज़ल्लाहु बिस्मिल्लाह व सलाम अलैहि अल्हम्दुलिल्लाह अज 22 दिसंबर सन 2019 बमुताबिक 24 रबिउ सानी 1441 हिजरी पंहिंजे प्यारे साथी मोहतरम जनाब बहु तस्वीर अहमद जिसकानी साहब ऐं साईं सैयद मुजाहिद शाह ऐं मौलाना शोएब अहमद इंदड़ साहब सभिनी दोस्तनि जे बार बार राब्तनि सां अवां जुमलाए जमात जी सिक भरी दावत ते खानपुर शिकारपुर को सफ़र कराए गोठ फरीद मलक में मोहम्मदपुर स्टाफ जे भरसां अल्लाह से मूंखे हिन गोठ जी शायद अज पहिरों दफ़ो ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं क़ुरान ॿुधाइण जी अल्लाह साईं सआदत भी नसीब कराई आहे। यह मजलिस भी बलारी आहे यह महफ़िल भी शान वारी आहे। महबूब साईं जे शान वारी मजलिस जो हिन मजलिस में वेहण वारनि जा अल्लाह साईं गुनाह भी शाणे छॾींदो आहे त दर्जा भी बुलंद कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह मूंखां बाद वरी तव्हांजी जिस्मानी खुराक भी तैयार थे थी इंशाअल्लाह नमाज ऐं मानी जो वक़फ़ो भी थींदो। हींअर तव्हांजी रूहानी खुराक थी हले अख माॾे कर
अज जेके मां आयतूं पढ़ियूं इन्हनि जो ख़ुलासो इहो आहे अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए दुनिया वारो मां तव्हां खे उहो शाफ़ी महशर साक़ी कौसर बुलंद ऐं बाला क़दर रहमत जो समंदर तैयब ताहिर नबी तव्हां खे पुखे में ॾिनो आहे जेको हिन उम्मत जे मथां वॾो शफ़ीक़ आहे। अब मदीने वारे साईं को वधीक तूं असांजे मथां बि कंहिंजी शफ़क़त थींदी आहे न। महबूब एडो शफ़ीक़ आहे जो जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ॾींहुं जुमे जी रात दुआ जा हथ खणंदा तो सोने के दुआ में पंहिंजी उम्मत याद हूंदी। 27 रजब जी रात मेराज जी रात वसल वसाल जी रात कुर्बन जी रात अल्लाह जे दीदार जी रात महबूब जुतीअ सां फर्शन को अर्शन ते वियो आहे उते भी सोने के दुआ में पंहिंजी उम्मत याद आहे। मौलाना 15 शाबान जी रात छोटकारे जी रात निजात जी रात मोमिनन के बख्शण जी रात लैलतु सिक लिख पढ़ जी रात अल्लाह जे तकदीर जे फैसलन जी रात आहे हुजूर के दुआ में पंहिंजी गुनाहगार उम्मत याद आहे। सीरत जा किताब था लिखन एक दफ़े त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हद करे छॾी साईं जन दुआ जा हथ खया साहबा फरमाइंदा एडी वडी लंबी डिगी दुआ नबी से घुरी जो असांजा हथ थकजी पिया हुजूर करे मथे पे हथ खणन करे हेठ पिया कन साईं जन पांजो नबूअत जो सजो हथ मथे कन खबो हथ मथे कन वरी सीने सां मिलाइन साईं जन जी अखिन मुबारकन मो नीर पिया वहन साईं जन जी दाढ़ी मुबारक भी आली थी वई जरे मुझो महबूब दुआ जा हेरे ख्याल कजाए मुझे महबूब दुआ पूरी कई साहबा हिसाब लगायो तो तकरीबन अंदाजन हिन दौर जा टाइम मुताबिक नबी साहबा हिसाब लगायो तो जनो 7.5 कलाक रसूलुल्लाह इन उम्मत ला रोई दुआ घुरी। हाजी साहब के मथे वठी अचो न साईं के मथे जगह दियो इतने सामू वेंदा आज साहब जो इश्क आ तो मां शाह साहब जे सामू वेही कुरान ॿुधा मुझे मामे साईं शेर मोहम्मद शाह बुखारी जा प्यारा दोस्तन अल्लाह साईं जो अचण कबूल फरमाए आमीन चो ॾाढा अर्ज पियो कयां त मदीने वारे साईं जो उम्मत सां केॾो प्यार आहे 7.5 कलाक नबी सही रोई दुआ घुरी आहे हिन उम्मत लाइ। मोहम्मदपुर वारो माखे ॾेखारियो को मुर्शिद को वली को बुजुर्ग को अल्लाह वारो जे नबी जी उम्मत ला करी एतिरो रुनो हुजे। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानो कुरान जा आशिको दीन जा परवानो अच त मां तोखे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत सां प्यार ॿुधायां इहो त मुझे साईं जो पंहिंजी हयातीअ में पंहिंजी उम्मत सां प्यार हो पर ॿुधो ॿुधो कुरान जा आशिको दीन जा परवानो अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा हुमेरा रज़ी अल्लाह अन्हा थी फरमाए 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आ सूमर जो ॾिहाड़ो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबियत मुबारक नासाज़ आ मुझो महबूब मां आयशा जी झोल में आ सीरत जा किताब लिखंदा अम्मा आयशा जी झोल में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इएं चमकंदा हा जीअं जो तव्हां जे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में ही रब जो कुरान थो चमके। ज़ियारत कयो कुरान जी जिया सैयद जे हथ में कुरान तो चमके मदीने वारो साईं इएं चमकंदो हो तॾहिं त मां बार बार तकरीर में चवंदो आहियां दुनिया में 2 कुरान तव दुनिया में 2 कुरान मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी पंजाब जो वॾो आलिम हो रहमतुल्लाह अलैहि अछी दाढ़ीअ वारनि ॾिठो हूंदो उहो बि तकरीर में चवंदो हो दुनिया में 2 कुरान हिकिड़ो ख़ामोश कुरान आ ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान आ। ॿुधो मोहम्मदपुर जे इलाइक़े जा मुसलमानो पने आकिल घोटकी जे इलाइक़े खां आयल मुसलमानो मिसरे वारो हेरे तकजाए से ख़ामोश कुरान जेको सैयद जे हथ में आ जंहिंजो रोज़ तव्हां मस्जिद में घर में तिलावत कंदे दीदार कंदा हो ॿियो अथव ॻाल्हाइण वारो कुरान साईं ॻाल्हाइण वारो कुरान कहिड़ो आहे फरमाए वज़्ज़ुहा वल्लैल
इज़ा सजा ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजो चेहरो मुबारक ॼणो ॻाल्हाइण वारो क़ुरान शो फरमाए वन नजमी इज़ा गवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा जेके कुरान वणे ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह ओ मुंहिंजा महबूब जॾहिं तूं ॻाल्हाईंदो आहे मके मदीने में त ज़ुबान त मिठे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां रब करीम जो हूंदो आहे हिकिड़ो साहबियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में वेहंदो त हर ॻाल्हि लिखंदो हो अखि मारे कर हर ॻाल्हि लिखंदो केरु अचे केरु वञे तूं ओॾे तवजो न कर क़ुरान जो अदब इहो आहे त जे क़ुरान पढ़ण वारो केर बि हुजे कहिड़ी ज़ात वारो हुजे जॾहिं क़ुरान पढ़े त फस्तमिऊ लहू व अनसितू हेॾे होॾे कोन वॼायो कनु ॾेई क़ुरान ॿुधो कनु ॾेई ॿुधंदे तवजो सां त लअल्लकुम तुरहमून तां ते रब जी रहमत वसी पवंदी साहबी नबी साईं जी महफ़िल में हर ॻाल्हि लिखे हज़रत उमर त जलाली साहबी आहे न उमर आहे उमर जे नाले में ई ग़ैरत आहे हाणे तव्हां ॾिठो नार्वे जे मुल्क में ॿाहिरि मुल्क नार्वो उते ज़ालिमनि छा कयो यहूद नसारा क़ुरान जा दुश्मन पुलिस जे पहिरे में सिक्योरिटी जे पहिरे में मुस्लमाननि जो ही अज़ीम किताब क़ुरान मजीद इन खे बाहि पिया ॾियनि ख़ुशीअ सां नाच गानो शराब असां मुस्लमान केॾा कमज़ोर थी विया आहियूं यहूदीन बाक़ाइदा सोशल मीडिया ते इहो मंज़र ॾेखारियो हिकिड़े ज़ालिम खे 3 क़ुरान हथ में आई ईअं बाहि पियो ॾे उन मजमे में हिकिड़े मुजाहिद खे ग़ैरत आई तव्हां ॾिठो मीडिया में फेसबुक ते ॾिठव हिकिड़े मुजाहिद खे ग़ैरत आई निकिरी पियो क़ुरान पाक खसे उन ज़ालिम खां जेको बाहि पियो ॾे उन खे लतूं हणी हेठि किराए क़ुरान खे बाहि जे साण खां बचाई जॾहिं पुलिस उन मुजाहिद खे पकड़ियो सिक्योरिटी वारनि पुछनि सां केरु आहे काथों जो आहे नालो छा थी उन मुजाहिद जो नालो बि उमर इलियास हुयो 1400 साल गुज़री विया आहिनि त बि उमर जे नाले ते अञा ग़ैरत रखियल आहे अल्लाह मां बलोचिस्तान वेंदो आहियां जलसनि ते भागनाड़ी गंदावा गंदाखा नोशकी सिब्बी कोयटा हाँ साईं कराची को 300 किलोमीटर परे मां वुज़ू सां वेठो आहियां क़ुरान आॾो पियो आहे लसबेला वंगू करख वॾा वॾा शहर बलोचिस्तान जा अल्लाह क़बूल कयो मां क़ुरान पढ़ी आहियां उते बलोचिस्तान में पाणी घटि आहे जिननि जो घणो कब्ज़ो आहे नापाकी जे करे दोस्त पिया चवनि साईं असांखे उहो तावीज़ लिखी ॾे असांखे घर में जिननि तंग कयो आहे जिन घर में मां जो जंहिंजे घर में जिन आहे बसि मुंहिंजो तावीज़ इहो आहे जेकॾहिं सभिनी खे तावीज़ लिखी ॾियां मुंहिंजो सिजु लही वेंदो मां अटकल कई जंहिंजे घर में जिन आहे पंहिंजे घर जे दर दर ते दरी दरी ते हज़रत उमर जो नालो लिखे अल्लाह जाने 15 ॾींहंनि खां पोइ फोन आई साईं शाह साहिब वाह जो तावीज़ ॾिनई सोणे उमर जे नाले जी बरकत सां असांजे घरों जिन त भॼी विया पर शैतान बि भॼी विया नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफ़ा शाने सहाबा वाल बैत शाने फारूक आजम तॾहिं त मां चवंदो आहियां असां सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं त असां आल बैतनि जा बि ग़ुलाम आहियूं मां त मुहर्रम जो सॼो महीनो सिंध बलोचिस्तान में शहीद करबला जो शान पढ़ंदो आहियां अल्लाह करे कॾहिं मुहर्रम में घुराई जाए त तोखे हुज़ूर जे नवासनि जो शान ॿुधाया चए तो हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आहे पक्का पक्का हेदरी जो सुभान अल्लाह हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आहे हुसैन गाज़ी पको नमाज़ी हुसैन जो त आली मक़ाम आहे हुसैन तैयब हुसैन ताहिर हुसैन जो त प्यारो नाम आहे हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन उनवान वा जुर्रतन जो हुसैन सरदार वा जन्नतिन जो हुसैन रहबर वा मुजाहिदन जो हुसैन आलिम हुसैन काज़ी असांजो उनखे सलाम आहे चए तो हुसैन ॾोटो वा मुस्तफ़ा जो
चो बेशक हुसैन डोटो व मुस्तफ़ा जो, हुसैन फरजंद व मुर्तज़ा जो, हुसैन पगदार व मोमिनन जो, हुसैन मुर्शिद व मुवहिदन जो, हुसैन साबिर हुसैन शाकिर काबिल एहतराम आगे, हुसैन करबल में पढ़ो कुरान। करबला में मुझे इमाम हुसैन नेज़े जी नोक ते कुरान पढ़ियो। अज बुखारी सैयद के तू कुर्सी ते विहारे कुरान तो पढ़ाए, पर करबला में मुझे अहल बेत ने खीमन में कुरान पढ़ियो। अल्लाह अल्लाह सही सही मुजाहिद शाह जे वरन जी कब्र ते रहमत फरमाए। जिन भी इन मलकन साहिबान ॿियनि दोस्तनि ताउन कयो आहे, यकीन कयो खुदा जो कसम आहे, जेसी ताईं इको साउंड जो आवाज़ तो वञे, अॼु वण वण ते पन पन ते दर दर ते क़ुरान जी रहमत जो मींहुं थो वसे। अर्ज़ पियो कयां, अम्मा आयशा थी फरमाए, मदीने वारो साईं मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾो सुहिणो जीअं क़ुरान मजीद सुहिणो आहे। मां अर्ज़ पियो कयां त दुनिया में ॿ क़ुरान, हिकिड़ो ख़ामोश क़ुरान, ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान। ख़ामोश क़ुरान शाह साहब जे हथ में, जंहिंजो रोज़ तव्हां दीदार कंदा हो। ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान नबी साईं जो चरो। हिकिड़ो जुमिलो चवां पर तवजो कंदे त ॻाल्हि सम्झ में ईंदई, त पोइ ईमान बि ताज़ो थी वेंदई। हे ॾिसो बुखारी सैयद जे हथ में ख़ामोश क़ुरान आहे। हीउ क़ुरान बि अलाह साईं ॿिनि जुल्दनि में महफ़ूज़ कयो आहे। घणनि जुल्दनि में? ॿिनि जुल्दनि में। हे हिकु जुल्द हीउ क़ुरान जो ॿियो जुल्द। ॾिसो ॿिनि पाठनि ॿिनि ग़तनि ॿिनि जुल्दनि जे विच में ख़ामोश क़ुरान आहे। पर मां जॾहिं मदीने वियोसि, मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं बीठमि त सैयद खे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। मुंहिंजा रब सच चयो थी, जीअं ख़ामोश क़ुरान ॿिनि जुल्दनि में महफ़ूज़ कयो थी, ईअं मुंहिंजा अल्लाह ॻाल्हाइण वारो क़ुरान मिठो मोहम्मद बि रोज़े पाक में ॿिनि यारनि अबू बकर उमर जे विच में महफ़ूज़ कयो थी। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफ़ा, शाने सहाबा वाल बैत। तीअं ॻाल्हाइण वारो क़ुरान मिठो मोहम्मद बि ॿिनि यारनि जे विच में महफ़ूज़ कयो थी। अम्मा आयशा फरमाए थी, अर्ज़ पियो कयां, हिकिड़ो साहबी नबी साईं जी महफ़िल में हर ॻाल्हि लिखंदो हो। हज़रत उमर जलाली हो, चइसो बस कर, न लिखंदो कर, असांजे नबी खां पुछा कर। असांजो नबी कॾहिं जलाल में त कॾहिं जमाल में, कॾहिं जमाल में त कॾहिं जलाल में। इन मंज़र खे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॾिठो। मुंहिंजे साईं फरमाया, उमर छॾेसि छॾेसि, न रोकेसि, भली मां रसूलुल्लाह जी हर ॻाल्हि लिखे, छो त काबे जे रब जो कसम, मां मिठे मोहम्मद जी ज़ुबान मां कॾहिं ग़लति ॻाल्हि निकिरंदी कोन। ॿुधो ॿुधो मुसलमानो, फरीद मलक जे ॻोठ वारो इर्दो गिर्द नवाज़ आयल मुसलमानो, बीबी आयशा थी फरमाए, मां राति जो 14 जे चंड खे बि ॾिसां, महबूब साईं खे बि ॾिसां, अखि मां ॾे कर। हुन चंड में त कुझु किरणा नज़र ईंदा हुआ, पर मुंहिंजे मदनीअ जो चहिरो 14 जे चंड खां वधीक पाक साफ़ हुयो। तॾहिं त असांजो सिंध जो लाखीणो लाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, जेके भिट शाह वारे पीर खे मञींदा हो, हथ मथे करे सुभान अल्लाह। अरे ख़बर हुजई, असां भिट शाह ते बि क़ुरान पढ़ी आयासीं। असां सेवण जे इलाइक़े में क़ुरान पढ़ी आयासीं। मां सेवण खां 38 किलोमीटर अंदरि वियुमि। झांगारा, बाजारा, खीरथर पार कर, सिंधड़ी, थाणा बूला खान खां 70 किलोमीटर अंदरि मां क़ुरान पढ़ी आयुमि। गाॾी बि न पई हले, जबलनि जे विच में क़ुरान जो जलसो। तहसील सन्नी ज़िला कच्छी, ओॾे बि क़ुरान पढ़ी आयासीं। जबलनि जे विच में एॾी ख़ल्क़ आई, साईं मुजाहिद शाह जे जलसे में जमात जीअं आई आहे। अञा हिन जमात को 5 प्लाट ॿिया गॾा, एॾी जमात, हिक हिक मोटरसाइकिल ते 4-4 माण्हू क़ुरान ॿुधण आया। वाह मुंहिंजा शहीद ख़ालिद, तुंहिंजी शहादत खां पोइ तौहीद वारा वधी विया। जमियत उलमा इस्लाम खे रब साईं कुवत ताक़त ॾिनी। अर्ज़ पियो कयां, सिंध जो लाखीणो लाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि चए थो, ओ 14 जा चंड सच चवां जे मुठी न भाए, कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गच, तोड़े बरई मुंह में मच, तब मट न भाया प्रिय मोहम्मद जे। हथ मथे करे जो सुभान अल्लाह।
हल साईं छा त ख़ल्क़ आहे इहा वेहण जी जाइ न आहे पोते छो थो ॾिसे सैयद ते एतबार नथी छा थो फरमाए वरी मुंहिंजो सोणो सिंध जो लाखीणो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थो चए ओ चोॾींहं जा चंड तूं उभरे त ससी करे सिंगार पलक जे न पड़िया तोड़े हीला करे हज़ार ओ चंड तूं त सॼी जुमार पर हेॾे त आका जो दम ई हिकिड़ो ओ चोॾींहं जा चंड तूं त अछो मंझि राति पर सजण मोहम्मद त नित सोझरो अब तव्हां वटि चोॾींहं जो चंड कॾहिं चमकंदो आहे ॾींहं जो निकिरंदो ई न आहे चोॾींहं जी राति चमकंदो आहे पर मदीने वारो साईं साहबा जी मजलिस में 24 कलाक चमकंदो हो मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जो अलाए केतिरा दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थियसि लिखे थो किताब में नबी साईं जे मौजज़नि जो किताब मौलाना लिखे थो नबी साईं जी महफ़िल में हिकिड़ो सहाबी आयो साईं पुट खे वठी आवां 5 सालनि जो आं राति जो दीद घटि थी पवेसि नज़र नथी पवे का दुआ ॾियो का दवा ॾियो मुंहिंजे साईं फरमायो उन सहाबीअ खे सॼो ॾींहुं पंहिंजे पुट खे मां रसूलुल्लाह जे चेहरे जो दीदार करायसि साहबी चए थो अल्लाह जो कसम पुट खे सॼो ॾींहुं नबी साईं जो दीदार करायो शाम थी घर वठी वियो मांसि त पुट घर जे दरवाज़े ते पोतो रड़ करे चए थो बाबा अल्लाह जो कसम मां नज़र वधी वई आहे हिकिड़ो सहाबी मुंहिंजे साईं जी महफ़िल में पंहिंजे पुट खे खणी आयो नओं ॼावल ॿार मथे ते वार ई कोन माउ जे पेट मुंहिंजो ॼायो त गंजो हो वार ई कोन मथे ते साईं पुट ॼायो आहे पर वॾो थींदो ठहंदो न वार हिकु कोन्हेसि साईं जन नबूअत जो हथड़ो घुमायो फरमायो पुट इंशाअल्लाह शाम जो वार अची वेंदा अखे माॾे कर साहबी फरमाए थो जॾहिं शाम थी मुंहिंजे पुट जे मथे में कारा वार आंगुर जेॾा उभा थी आया हिकिड़ो साहबी वरी नबी साईं जी महफ़िल में मच्छी खणी आयो मच्छी मां हदीस में पढ़ियो आहे त जन्नत में बि अलाह साईं जेका मोमिननि जी पहिरीं दावत कंदो अलाह पहिरीं भाॼी मोमिननि खे मच्छीअ जी खाराईंदो तव्हांजो त हाणे ई वात पाणी पाणी थिए थो पर उते खाईंदासीं जन्नत में इंशाअल्लाह अलाह खाराईंदो हक़ वारनि आलिमनि सां विहारे जन्नत जी मच्छी मुंहिंजे साईं फरमायो हिकिड़ो साहबी मच्छी खणी आयो या रसूल अल्लाह हिन मच्छीअ खे मां बाहि ते पचाए बीठो आहियां 3 ॾींहं थी विया आहिनि मच्छीअ खे बाहि असर नथी करे मां तव्हांखे पुछां थो 3 ॾींहं जो निकितल हूंदी पाणीअ में या जीअरी हूंदी नथा ॻाल्हायो मोल मच्छी नबी साईं जे आॾो पर हुकुम कंहिंजो अल्लाह रब तो फरमा इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन अन यक़ूल लहु कुन फयकून जेके मां रब चाहियां त पोइ हर शइ ॻाल्हाईंदी आहे जीअं अबू जहल ज़ालिम पंहिंजे हथ में मुठ में पथरियूं खणी आयो लिकाए मुसलमाननि जा नबी ॿुधा मुंहिंजी मुठ में छा आहे पोइ मञींदो साईं मुंहिंजे साईं फरमा अबू जहल मां ॿुधायां तुंहिंजी मुठ में छा आहे जेका शइ तुंहिंजी मुठ में बंदा उहा ॿुधाए त मां केरु आहियां चइसि इहा त वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजी मुठ में जेका बंदा उहा कीअं ॻाल्हाईंदी रब जो ऑर्डर आयो कुन फयकून ॻाल्हायो त अंदरों अबू जहल जी मुठ में पथरनि आवाज़ ॾिनो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह अरे तू सुञाणे न सुञाणे मुंहिंजे मिठे मोहम्मद के मदीने जे जानवरनि भी सुञातो साहबा फरमाईंदा नबी साईं जी महफ़िल में वेठा अखे मारे कर नबीअ जे शान के सुञाणनि त उलमा देवबंद सुञाणनि साहबी चवंदा हिकिड़ो मस्त उठ पियो अचे मस्तीअ में असां उथी बीठासीं मतां नबी साईं ते हमलो करे नबी साईं फरमा वेही रहो उठ हमले जी नीयत सां नथो अचे उठ मां मोहम्मद पाक के पंहिंजे दर्द जी दाह ॾियण थो अचे साहबी फरमाईंदा अल्लाह जो कसम उठ जो आयो नबी साईं ते नज़र पेस त गोॾा खोड़े वेही रहियो उठ पंहिंजी ॻीची खणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि मुबारकनि ते रखी ईअं कन में चएसि थो साईं मुंहिंजो मालिक मांखो कमु घणो थो वठई मूंखे खाधो घटि ॾेई थो तूं असांजो बि नबी आहे पारत त करेसि साहबा जी मजलिस में हिकिड़ी झिरकी आई चूं 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 करे पई नबी साईं खे ॻोल्हे छो त नबी साईं साहबा सां विच ते वेहंदा
इए वेंदा मदीने जी मस्जिद में जिया रात जो सतारन जे विच में चोरियन जो चंद्र वेंदो आ झिरकी कन्न में चेती मुझा सोना मुझा बच्चा के फसायान संजन फमा के खयान एकड़ो थी बिडो मां वट पुट झिरकी के बच्चा त वापस मोटाए रे झिरकी पंजा बच्चा खणी पांजी बोली में अल्लाह अल्लाह जे रसूल जी तारीफ कंदी थी वने तू सुञाणे न सुञाणे मशी भी मुझे साईं के सुञातो मशी अखियूं पटे नबी से दे सलाम पढ़े अर्ज थी करे साईं साईं मुखे बाय असर न कंदी मां दरिया में हुयम तुझो एकड़ो साहबी दुरूद पढ़े पयो वो दुरूद मशी अल्लाह जे रसूल के बुधायो सयाणे ऐलान आ रब जो जेको इन दुरूद पाक के पढ़े बुधे खुदा उन ते जन्नम जी बा हराम कई आ दुनिया जी बा के केड़ी ताकत मशी के साड़े सके बुधो मोहम्मद पुरवारो वो नबी असा के मिलियो मुझो साईं आयो अम्मा बीबी फातिमा जे घर फातिमा भी त फातिमा है हसन हुसैन जी अम्मा अली जी रानी जेका हिन सियारे जी रात में भी हेड़ी सियारे जी मौसम में भी रात जो उथी करे तहज्जुद जी नमाज में कुरान शुरू कंदी की अम्मा फातिमा जे दी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين توجہ کر مجھے کلاک جے پورے تھن میں باقی 15 منٹن شادو چے اما فاطمہ قرآن دی پڑھے اہدنا الصراط المستقیم صراط الذین انعمت علیہم غیر المغضوب علیہم ولا الضالین جے کہ قرآن وڑے بھئی ہتھ متھے کرے جو سبحان اللہ वरी चेती अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन उहा न्याणी थी कुरान पढ़े जेका पंहिंजे बाबे मोहम्मद सां मिलण ईंदी हुई अड़े तोखे न्याणियूं नथियूं वणनि हेॾे तक जाए हीअ नबी साईं जी नंढी लाडली न्याणी आहे उहा थी तहज्जुद में कुरान पढ़े जेका पंहिंजे बाबे ने ईंदी हुई बाबो मोहम्मदुर रसूलुल्लाह पंहिंजे कुलनि तो चादर लाए ज़मीन ते विछाए करे फरमाइंदो फातिमा तू चादर ते वे त मां बाबो मोहम्मद तुझो उथी बिही इस्तक़बाल कयां अम्मा फातिमा अर्ज़ कयो बाबा मुझी एडी इज्जत छो तो करे ओ बाबा तू त मोहम्मद भी आ अहमद भी आ बाबा तू त हामिद भी आ महमूद भी आ कासिम वा आकिब वा फातिह वा हाशिर वा ओ बाबा तू त रशीद वा मशहूद वा बशीर वा नज़ीर वा शाफिया हादिया महदिया मागिया मुंजिया बाबा न्याणीअ खे घुर्जे त पीउ जे लाइ खट विछाए न्याणीअ खे घुर्जे पीउ जे लाइ नओं बिस्तरो विछाए ओ बाबा तू मुझे एडी इज्जत तो करे तू त मुज़म्मिल वा मुद्दसिर वा तैयब वा नासिर वा मंसूर वा मिसबाह वा आमिर वा हिजाजी नजारी कुरैशी मुजर्री नबी तौबत ओ मुझा बाबा तू त इन कुरान मजीद जो हाफिज वा कामिल वा सादिक वा अमीन वा अब्दुल्लाह कलीमुल्लाह हबीबुल्लाह नजीउल्लाह सफीउल्लाह खातमुल अंबिया अव्वल नबी आखिर नबी ज़ाहिर नबी बातिन नबी नबीउर रहमता ओ मुझा यतीम बाबा तू करीम वा मुजीब वा शकूर वा मुक़तसिद वा रसूलुल मलया रसूलुर रहमता रसूलुल अव्वला रसूलुल आखिर वा रसूलुल इंसाना रसूलुल मलाइकता रसूलुल जिन्नाता बाबा 550 तरब करीम तुझा नाला रखिया थी पो भी मां न्याणीअ जे लाइ उथी तो बीहे ॿुधो मोहम्मद पुरवारो नबी साईं जो जवाब फातिमा हसन हुसैन जी अम्मड़ अली जी रानी मां मिठे मोहम्मद जी न्याणी मां तुझी इज्जत कीअं न कयां तू रात जो तहज्जुद जी नमाज में 7 सिपारा कुरान जा रब साईं खे हिक रकात में ॿुधाईंदी आं तुझी मुझे अल्लाह वटि एडी इज्जत आ महशर जो मैदान थींदो ऐलान थींदो दुनिया वारो अखियूं हेठि कयो अव्वल 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 हसन हुसैन जी अम्मड़ बीबी फातिमा जैसी तई औरतुन मो जन्नत में पंहिंजा कदम न रखंदी दुनिया जी काई औरत जन्नत में न वेंदी नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने अम्मा फातिमा रज़ी अल्लाह अम्मा फातिमा के कुरान में मज़ो थो अचे मानी थी बचाए नबी साईं फरमाया छा थी करे बाबा हसन हुसैन जे लाइ मानी थी बचाया
मुझे साईं फरमा फातिमा अटो मूंखे दे जन्नत जे शहजादन जे लाइ मां नानो नबी पाण मानी पचाया पंहिंजी दिल ते हथ रखो जिन बच्चन जे लाइ मदीने वारो साईं पाण मानी पचाए त पोइ इन्हनि बच्चन जो अल्लाह वटि केॾो निशान न बाबा मानी पचाइण त औरतुनि जो कमु आहे न फातिमा मुंहिंजी दिलि थी चाहे अहिड़े तक जाए ॿिनि माननि जो अटो अल्लाह जे रसूल करीम पंहिंजे हथनि में खयो मुंहिंजे सोणे साईं तनूर में बाहि में विझनि था अधु कलाक गुज़री वियो अदा जंहिं अटे खे बीबी फातिमा जा हथ लॻा उन मूं त मानी पची तयार थी वई पर जंहिं अटे खे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ लॻा उहो अटो बाहि में बि आलो पियो हो बाहि में बि आलो साईं ॿाहिरि त कढो अटे खे ॿाहिरि कढो अम्मा फातिमा अटे खे ॿाहिरि कढो हातिफ़ी आवाज़ तो अचे सोणा जेके तुंहिंजा हथ लॻंदा आहिनि ख़ुदा जहन्नम जी बाहि हराम कंदो आहे दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त आहे हिन अटे खे साड़े सघे पोइ त मां चवंदो आहियां खटी वियो अबू बकर उमर जेके क़यामत ताईं नबी सां भाकुर में पिया आहिनि अड़े जेके जंहिंजा हथ लॻनि त उन ते जहन्नम जी बाहि हराम आहे सिद्दीक़ उमर त नबी जे भाकुर में पिया थी तॾहिं त असां साहबा जा बि ग़ुलाम असां आल बेतन जा बि ग़ुलाम थोरो ॻाल्हि मां कयां पर फ़ैसिलो तूं कजांइ तवजो कर मां दलील जी ॿोली थो ॻाल्हायां अल्लाह असां हसन हुसैन जा ग़ुलाम आहियूं छो त नाने नबीअ इन ॿिन्ही खे पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमायो आहे सुभान अल्लाह ॾाढा कर तव्हांजी मानी बि तयारु थी वई आहे सुभान अल्लाह कर अल्लाह फ़क़ीर मुजाहिद छा तव्हांजी जिस्मानी खुराक जो बि इंतज़ाम कयो आहे रूहानी खुराक जो बि आके मां ॾे कर फरमायो हसन हुसैन इमाम हसन हुसैन खे नाने नबी साईं पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमायो चओ साईं शाह साहब जो हुकुम आहे जमात थोरी अॻिते सुरे त एॾी खलकाई आहे दिलि चवे थी उहे बि वेही रहनि दोस्त थोरो ईअं जिन खे हिन क़ुर जो अदब आहे सैयद जी ज़ात जो अदब आहे थोरो सुरी अचो ॿीहर मां चवां थो सैयद खे वॾे प्लाट ते वाइज़ कराईंजाए छो त मौलवी अहिड़ा घुराया अथई जो हितां जा आशिक़नि माण्हू क़ुर ॿुधण जा सुभान अल्लाह वरी मां खां पोइ मिठी ज़ुबान जो लोलू जॾहिं लोली ॾींदो कारी अब्दुल जब्बार हेतिरी पोइ त अञा ठरी पवंदे साईं या भॼी वेंदो मुंहिंजी वाइज़ खां पोइ जेके भॼी वेंदा ॿई हथ मथे कनि वेहंदा यार बेवफ़ा न थी छो त मां चयो मतां मानी खाई हलिया वञनि इनशा अल्लाह चओ आख़िर ताईं वेंदासीं मज़ूर खे मज़ूरी आख़िर में मिलंदी आहे हज़रत साईं कारी अब्दुल जब्बार हेतिरी असांजो पुराणो दोस्त आहे अल्लाह ॼाणे मां साईं जी मौजूदु न आहे तॾहिं त इहा ॻाल्हि ॿुधायां मां न त मुंहं ते ख़ुशामद थियां मां नंढो हूंदुसि अञा वाइद कंदुमि त लारकाणो कंबर शदात कोट साईं अब्दुल जब्बार हेतिरी मुंहिंजे लाइ अधु कलाक इंतज़ारु कंदो हो मूंखे गाॾी कोन हूंदी घरों निकिरां वेगन ते बस ते लारकाणे पहुचां वरी लारकाणे में साईं पाण गाॾी हलाए अॻियों कार में विहारे चवंदो हल त तोखे गॾु वठी हलां जलसे ते उनजा मथे थोरा आहिनि हे त हाणे रब साईं मूंखे 3-4 साल थिया आहिनि पंहिंजी सवारी ॾिनी आहे न त हेतिरी साहिबु चवंदो हो तूं आलिम आहे हाफ़िज़ आहे सैयद आहे तव्हांजे नाने खे ॾिसूं था तॾहिं अधु कलाक इंतज़ारु थो कयां इहो बि कंहिं न त मुबलिक जो काॾो इंतज़ारु कंदो उहो चवंदो पुॼे ई न त मां अॻे वञा पर कारी साहिब जा मथे थोरा आहिनि मां हर साल कारी साहिब खे चवंदो आहियां साईं तव्हांजी शफ़क़त आहे जिते वञूं तव्हां दुआ करे छॾी आहे जो रब ॾींहुं राति क़ुर जो कमु थो वठे पोइ वेहंदो न कारी साहिब जे लाइ चओ इनशा अल्लाह वेहंदासीं नमाज़ खां पोइ वेहंदो न अल्लाह अकबर ॿुधो बसि मां ॻाल्हि खे जल्दी ख़तमु कंदो वञा नमाज़ जो टाइम बि थी वियो आहे पर जेके नमाज़ पढ़ी विया आहिनि इनशा अल्लाह वेहंदा ॿुधो मुंहिंजे साईं खे उम्मत सां केॾो प्यार आहे मदीने जो मीर अम्मा आयशा जी झोल में ॻाल्हि यादि कन विसरी वई यादि आहे न अम्मा आयशा जी झोल में मुंहिंजो सोणो साईं मुंहिंजे साईं अम्मा आयशा जी झोल में 12 रबिउल अव्वल जो ॾींहुं सूमर जो ॾींहुं नबी साईं जो दर खड़कियो पाण फरमा मंद कलबाब कहिड़ा दरवाज़ो खड़काइण वारो ॿाहिरों जवाब आयो अना जिब्राईल वमई इज़राईल साईं हिकु जिब्रील आयो आहे ॿियो इज़राईल आयो आहे फरमाए कीअं आया हो साईं दुनिया जे दरनि ते वेंदो आहे इज़राईल तो चएसि मां कंहिंखे ॿुधाईंदो ई न आहियां अवा तव्हां असां ॾे जो इज़राईल ईंदो पोइ मुबलिंग जी सिम ते फ़ोन कंदो अचांव त तयारी कयो हा साईं या मैसेज कंदो व्हाट्सअप ते त मां अचांव थो न त इज़राईल कंहिंखे ॿुधाईंदो ई न टाइम पूरो थियो सुम्ह त साफ़ कढाए भली बरोज हुजे जामोट हुजे केर बि हुजे इज़राईल खां ॾाढा न आहियूं असांजो दोस्त हो उनजो पीउ कराचीअ में बैंक में 10 लखनि जो चेक खणी वियो
पैसा मटाइण बैंक वारे ऑफिसर अचेस त हाजी साहब तुझे चेक ते सही कर त तोखे पैसा ॾियूं हुन चई बाबे ये पेन कढी चेक ते रखी अलाए छा थियसि ईअं दिलि जो दौरो पइजी वियसि किरी पियो साह निकिरी वियसि मूंखे पियो चए साईं शाह साहब हज़रत इज़राइल भला एॾो तकिड़ो आहे छा 2 मिंट छॾे या अबो सही त करे वठे हा सही करण बि बाबे खे न ॾिने 10 लखनि जो चेक नापास मां जो इन में हज़रत इज़राइल जो ॾोह न आहे तुंहिंजे बाबे जो ॾोह न आहे रब जो फ़ैसिलो आहे लिकुल्लि अजलिम मुसम्मा ला यस्तक़दिमून वला यस्तअख़िरून अदा मौत जो टाइम ईंदो न घड़ी अॻिते थींदी न घड़ी पोते थींदी मौत जी तयारी कर ता मौत को ड्रिजो था छो त तव्हां अॻे जहान जे लाइ कुझु तयारु न कयो आहे मुजाहिदो मौत जे लाइ तयारु उहो थींदो आहे जेको आख़िरत पंहिंजी ठाहे दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर अड़े हीअ दुनिया तूं असांजे लाइ क़ैदखानो आहे हिते रब जे हुक्म जा बंदा आहियूं ॿुधो ॿुधो काफ़िर जे लाइ जन्नत आहे मोमिन जो असली घर आख़िरत आहे जिते जन्नत ई जन्नत आहे चरिया माण्हू हिते हाँ साईं ज़मीन ते जहिड़ो माल ते जहिड़ो दुकाननि ते जहिड़ो ॼणो हमेशह हिते रहंदासीं जहिड़ा छॾे ॾे ॿुधो ॿुधो सभु कुझु आख़िरत में अथव मदीने जो मीर थो फरमाए दर खड़कियो पाण फरमाए कहिड़ा दरवाज़े ते अख माॾे कर त मां ॻाल्हि जल्दी पूरी कयां साईं जिबरील आहे ॿियो इज़राइल कीअं आयो आहे चए साईं दुनिया जे दरनि ते वेंदुमि कंहिंखां पुछंदुमि न पर ही रसूलुल्लाह जी अज़मत आहे साईं तव्हांजो शान आहे अल्लाह फरमायो ख़बरदार इज़राइल मुंहिंजे महबूब खां पुछा कजांइ सोना जे इजाज़त ॾे त मां अंदरि अचां तव्हांजो रूह कब्ज़ कयां जे दुनिया में रहो बि तव्हांजी मर्ज़ी नबी से फरमाया इज़राइल मां कीअं दुनिया छॾियां मुंहिंजी उम्मत जो छा थींदो मोहम्मद पुरवारो तूं असां त नबी साईं खे विसारियोसीं नबी जी सुन्नत ख़त्म कईसीं पर महबूब खे पंहिंजी उम्मत केॾी प्यारी आहे अहिड़ो शफ़ीक़ नबी न मिलंदो जेको आख़िरी टाइम ते चए थो मुंहिंजी उम्मत हज़रत जिबरील थो चए साईं मां रब सां मिली अचां आयो मुंहिंजे रब ॾे जिबरील थो चए या अल्लाह नबी साईं फरमाए थो मां दुनिया कीअं छॾियां मुंहिंजी उम्मत जो छा थींदो मुंहिंजी उम्मत जो छा थींदो अल्लाह फरमाए जिबरील मुंहिंजे सोणे के दिल जाए दे रब शा चवास चवेस तवज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा जिबरील जी मुंहिंजो रब वञ मुंहिंजे सोणे खे चओ सोना सॼी दुनिया मां अल्लाह खे राज़ी कंदी आहे अबा तव्हांजो जलसे ते आयो साईं मुजाहिद शाह जी दावत ते कंहिंखे राज़ी करण आयो हथ मथे करे ॿुधायो अल्लाह खे साईं हैदरी साहब क़ुरान पढ़ंदो बि रब राज़ी थिए सैयद हबीबुल्लाह शाह क़ुरान पढ़े बि रब राज़ी थिए मौलाना दाऊद साहब क़ुरान पढ़े मौलवी शुएब क़ुरान पढ़े त रब राज़ी थिए ई नात ख़ान चवंदा त असां रब जी तारीफ़ कयूं त रब राज़ी थिए हेॾे आदम नबी तौबा करे पियो अरफात में त रब राज़ी थिए हज़रत नूह नबी बेड़े में रोए थो चए थो मुंहिंजो रब मूंखों राज़ी थिए हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मछीअ जे पेट में हिकु राति जी हूंदई ॿी दरियाह जी हूंदई टियों मछी जे पेट जी हूंदई टिनि ऊंदाहिनि में क़ुरान तो फरमाए छा थो चए थो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन हज़रत यूनुस नबी तो जे मौला तू राज़ी थी हज़रत अयूब अलैहिस्सलाम बीमारीअ में चए थो व अयूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन रब तू राज़ी थी यूसुफ अलैहिस्सलाम जेल में रोए थो रब तू राज़ी थी ॿुधो बस मुंहिंजो आख़िरी ॻाल्हियूं हज़रत याकूब अलैहिस्सलाम 40 साल पुट जी जुदाईअ में रोई रोई अखियुनि जो पाणी सुकी वियो
तब चेतो क़ाल इन्नमा अश्कू बसी व हुज़नी इलल्लाह। रब तू राज़ी थी ज़करिया नबी के लोई करट में शहीद कयो। चेतो मौला तू राज़ी थी जिब्रील सवा लख नबी मुखे राज़ी कंदान। बुधो बुधो हज़रत सहाबा में अबू बकर सिद्दीक़ नांग जी ज़हर सहे तो चेतो केर राज़ी थे अल्लाह राज़ी थे पैर परे न कंदम। मुझो सोनो उमर नबी संजे मुसल्ले ते खंजर पुठीअ में लगा रत वहे थी। हज़रत उमर तो चे सुबह जी नमाज में शहीद थिया मुझो रब राज़ी थे। हज़रत उस्मान 40 ॾींहंनि जो पाणीअ जो प्यासो मज़लूम में मदीना नबी संजो न्याणो बुधो बुधो कुरान पढ़ंदे कुरान ते रत किरी पई। हाँ साईं मुँह हज़रत उस्मान जो विच कुरान में चेतो फसयकफ़ीकहुमुल्लाह मुझो रब मुझे ला काफ़ी है मुझो रब राज़ी थे। तू असांजो मुर्शिद अली साईं 21 रमज़ान ते रोज़े जी हालत में कुरान पढ़ंदे सुबह जो मस्जिद जे दर ते पहुतो ज़ालिमन तलवारन जो हमला कया। अली साईं भी चेतो मां शहीद थिया रब राज़ी थे। इमाम हुसैन करबला जे मैदान में सिर ज़ालिमन जे आॾो न झुकाए बच्चा शहीद कराए पंहिंजी औरतूं बेवा कराए। हज़रत इमाम हुसैन साईं ॾही मोहरम ते शाहे 40 धक तलवारन जा लगा। चेतो मुझो रब मुखों राज़ी थे। अल्लाह अकबर। इमाम अबू हनीफ़ो 40 ॾींहं इशा जे वुज़ू सां सुबह जी नमाज पढ़े तो कुरान हदीस में मसला कढे तो उम्मत जी ख़िदमत तो करे। अबू हनीफ़ो चेतो रब राज़ी थे। पीराने पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जंहिंजा सब मुरीदों रमज़ान शरीफ में 60 ख़त्म कुरान जा कढे तो चेतो मुझो रब मुखों राज़ी थे। बुधो बुधो साईं शाह साहब जी दावत ते अचण वारो सजी दुनिया उनखे राज़ी करे। मुझे कायदे जमियत मौलाना फज़लुर रहमान जे हुक्म ते ही असांजा आलिम अछन डाणन वारा मदरसन वारा ही जमियत जा परवाना सखर हो। हाँ साईं कराची को 23 लखन जो काफ़िलो इस्लामाबाद ताईं पहुतो। हिन मुल्क मो कादियानी कुतन के भजाइण जे लाइ ख़त्मे नबूवत जे कानून जी हिफ़ाज़त जे लाइ मदारिस मसाजिद जे तहफ़ुज़ जे लाइ कश्मीर जे मुसलमानन सां यकजहती जे लाइ अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ करण लाइ मुल्क में महांगाई जो अज़ाब ख़त्म करण लाइ कायदे जमियत जे हुक्म ते क़ौमी शाइरान ते प्लान ई प्लान बी तहत सख़्त सीअ में बरसात में उलमा रोडन ते वेठा त रब राज़ी थे। अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह सखर में गोलिन जी बरसात में सिंध जे हक़न ते ॻाल्हाइण वारो शहीद थी वियो त रब राज़ी थे। बुधो बुधो साईं मुजाहिद शाह जी दावत ते तव्हां सभु आया हो त रब राज़ी थे। मां गुनाहगार भी कुरान ॿुधायां तो रब राज़ी थे पर रब खां त पुछूं रब तूं कंहिंखे राज़ी कंदो आहे। रब तो फरमाए वाला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा। जिब्रील मुझे सोने के चो सजी दुनिया मां अल्लाह के राज़ी करे पर मां अल्लाह पंहिंजे सोने मुहम्मद के राज़ी कया। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफ़ा शाने सहाबा वाल बैत उलमाए हक उलमाए देवबंद सब के राज़ी कंदा अल्लाह के। रब तो फरमाए मां आयो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा के राज़ी कर पर खुदा नबी के राज़ी करण में मोहताज भी नाई उनके कंहिंजी कान कोन्हे। छो त ॿी जाते कुरान में नबी सां खे चए थो या इहो नबी युत्तक़ुल्लाह नबी तू भी मां अल्लाह को रुजंदो कर। वरी हीअं भी चवेसि थो मूंखे प्यारो एॾो आहे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू जो नालो मां ख़ुदा पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वरी हीअं भी चवेसि थो लइन अशरकत लयहबतन अमलुक वलतकूनन मिनल ख़ासिरीन। मूंखे तुंहिंजी परवाह न थी जे मुसलमाननि जा नबी तू भी शिरक कंदे मां ख़ुदा तुंहिंजा अमल भी चट करे छॾींदुसि। हल साईं ओ कहारा कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद उनखे कंहिंजी ज़रूरत न आहे कंहिंजी कहाणी कोन्हे बेपरवाह आहे पर चए थो सभु मूंखे राज़ी कंदा न मूंखे सोनो महबूब प्यारो आहे।
बस मुझे साईं जो जने हज़रत इज़राइल जिब्रील दिल जाए ॾिनी साईं फरमा हाणे मां तयार आहियां मुंहिंजो रूह कब्ज़ कर हज़रत इज़राइल नबी साईं जो रूह थो कब्ज़ करे ॿुधो नबी साईं जी आख़िरी वसियत अमल कंदो न नबी साईं जी वसियत ते को पीर जी वसियत यादि करे को मुर्शिद जी वसियत यादि करे को उस्ताद जी वसियत नबी साईं फरमा मां वञांव थो मुंहिंजी उम्मत मां वञांव थो अस्सलात नमाज़ जी पारत थो कयां वमा मलकत ऐमानुकुम ओ मुंहिंजी उम्मत नौकरनि ते सख़्ती न कजो अड़े शफ़ीक़ नबीअ जी वसियत थो ॿुधायांव मोहम्मद पुरवारो नबी साईं जी आख़िरी वसियत नमाज़ 5 वक़्त पढ़जो न त क़यामत ॾींहुं मां नबी तव्हांखे न सुञाणींदोमांव जेकॾहिं नमाज़ न पढ़ंदो पर जे नमाज़ पढ़ंदो तव्हांजा 5 ई उज़वा वुज़ूअ वारा 24 जे चंड खां वधीक महशर में चमकंदा मां सुञाणे करे जन्नत वठी वेंदोसां साईं जो रूह थो निकिरे साईं तो चे इज़राइल तकलीफ़ थींदी आहे हा साईं जिस्म मां साह निकिरंदो आहे तकलीफ़ थींदी आहे इज़राइल तकलीफ़ थींदी आहे पर मुंहिंजी उम्मत जे मुवहिदनि जी पारत ते कंहिंजी मुवहिदनि जी मुवहिद उनखे चइबो आहे जेको हे नक ऐं पेशानी अलाह जे दर खां सवा ॿिए जे दर ते न झुकाए अॼु सैयद जे आॾो हथ मथे करे चओ इंशाअल्लाह साईं रब जो दर न छॾींदासीं नबी साहब इज़राइल पारत थी चइसे साह निकिरंदो तकलीफ़ थींदी चङो इज़राइल हे जुमिलो ॿुधाए भला मुंहिंजी उम्मत खे जेका साह कढण जी तकलीफ़ ॾियणी थी अॼु मां रसूलुल्लाह खे ॾे मां खणण जे लाइ तयारु आहियां मुंहिंजी उम्मत खे न ॾिजाए मां अहिड़ो शफ़ीक़ नबी काथों आणियां पोइ असांजे मथां हक़ आहे असां पंहिंजी ज़िंदगीअ जो उथणु वेहणु खाइणु पीअणु सुम्हणु शादी गमी पंहिंजी ज़िंदगीअ जा 24 कलाक नबी साईं जे तरीक़े ते आणूं या मोहब्बत वारी थदाण छिके करे सुन्नत वारी जन्नत में वठी वेंदी सलात भी नबी साईं ते घणी पर्दा कयो दुरूद इंशाअल्लाह हुजूर जो कुर्ब नसीब थींदव हाणे भी दुरूद शरीफ पढ़ो मूंसां गॾु हाजी इमदादुल्लाह जो शागिर्द आवा उज़ैर अहमद सिद्दीकी रुस्तम शहर खां इहो तव्हांखे हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदो नात ख़ान जी ख़िदमत भी कयो अल्लाह गंज ॾींदव दुरूद शरीफ पढ़ो तव्हांखे ॿुधाए त पोइ वधीक जलसे